डेरा बुगटी में ऑपरेशन 5 ख़ारजी मारिजी विया। संदन कब्ज़े मां थिया गोला बारूद। मार्जविल ख़ारजी दहशतगर्द कारवाइन में मुलविस हुआ। एसपी आज़ो चवण मुल्क में आलमी सरपरस्ती हेठि थींदड़ दहशतगर्दी जो ख़ात्मो आंदो वेंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी कराची के नेशनल स्टेडियम में 5 नेशनल गेम जो इफ्तिताह करे छॾियो। ओलंपिक गोल्ड मेडलिस्ट अरशद नदीम नेशनल गेम्स जी मशर रोशन कई ऐं जैवलिन थ्रो जो मुज़ाहिरो कयो। कराची 18 वरहनि खां पोइ नेशनल गेम्स जी मेज़बानी करे रहियो आहे। नेशनल गेम्स जी कामयाब मेज़बानी ते सभिनी खे वाधायूं। नौजवाननि खे हाकारी माहौल फराहम करे रहिया आहियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी जो इफ्तिताही तकरीब खे ख़िताब वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवण आहे त रांदीगरनि खे बहितरीन सहूलियतूं फराहम कयूं वेंदियूं। कराची में 24 हंधनि ते नेशनल गेम्स जा मुक़ाबला थींदा। सिंध माल डे बनी सो सिंध खे छॾे वञे। नथो जो सिंध लय लड़े नथो जो जीजल लय करे। सो सिंध माल डे वञे सो सिंध खे छॾे वञे। अले अले मुंहिंजा मारवड़ा ओ मुंहिंजा जोगियड़ा ओ मुंहिंजा सामियड़ा मारवड़ा मिठड़ा। धरती टीवी सो मीडिया ग्रुप जे सर ते सिंधु मातमी जी हज़ारे वरिय क़दीम तहज़ीब खे भेटा पेश करण जे लाइ कारूंझर खां कश्मीर ताईं जागरता तक़रीबुनि जो सिलसिलो जारी। कराची, लाड़काणू, सखर, मीरपुखास, नवाबशाह डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में जागरता रैलियूं मलीर, नए देरे, रते देरे, काज़ी अहमद, थाणे बुला खान, दरिया खान मरी, गोलारजी, हूसड़ी, करुंडी, उडेरुलाल ऐं ॿियनि शहरनि में सकाफ़ती तक़रीबूं मुनक़िद। दर्सगाहुनि में शागिर्दनि टैबलोस पेश कया। तक़रीरनि सां धरती खे भेटा पेश। सिंध जे गीतनि ते झूमरियूं। सिंध अमर सां हमेशह साथ निभाइण जो वचन। धरती टीवी सो मीडिया ग्रुप जे लानिल सिंधी वहद ज़िंदाबाद सिरे हेठ 7 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जे लाइ तयारियूं आख़िरी मरहले में दाख़िल। सिंध जे कुंड कुर्ची वाहण बस्ती में सकाफ़ती तक़रीबूं ऐं रैलियूं। नंढनि वॾनि औरतुनि जे सकाफ़ती ईद जे लाइ ख़रीदारी। बेस वॻा तयार करे छॾिया। मुख़्तलिफ़ हंधनि ते सकाफ़ती शयुनि जा स्टॉल क़ाइम। सुभाणे कराची प्रेस क्लब आॾो मुख्य तक़रीब थींदी। ऑस्ट्रेलिया खां अमरीका ऐं जापान खां रूस, कराची खां कश्मीर, कारूंझर खां केटी बंदर ऐं काछे ताईं धरती धणी
सकाफ़ती वेस पहिरें रैलियूं कढंदा तक़रीबूं थींदियूं। क़दीम सिंध जी अज़ीम सकाफ़त खे भरपूर भेटा पेश कई वेंदी। पीटीआई बानी भारत सां जंग दौरान बि ग़लति ॿोली इस्तेमालु कंदो रहियो। हुन जी सुञाणप पाकिस्तान दुश्मन आहे। सियासत करणी आहे त ज़रूरु करियो, एहतजाज कयो, सभु कुझु कयो, पर पाकिस्तान जी सरज़मीन, पाकिस्तान जी गैरत ऐं अहमियत खे न ललकारियो। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जूं मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवण आहे त माज़ी में असां बि फ़ौज ते तनक़ीद कई, पर मुजाहिदनि ऐं दहशत शहीदनि जे हक़ में आवाज़ न उथारियो, तालिबान जे हक़ में आवाज़ न उथारियो, दहशतगर्दनि जी हिमायत न कई। सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई में 9 भारतीय हिमायती दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस टांग ज़िले में गुझे इतला ते ऑपरेशन कयो। फितरत ख़वारिज जे ठिकाणनि खे असराइते नमूने निशानो बणायो। सख़्त फायरिंग जी ॾेवड़ दौरान 7 ख़ारिजी मारिजी विया। लकी मरवत में कार्रवाई दौरान 2 ख़ारिजी मारिजी विया। हथियारी बारूदी मवाद हस्त। सदर आसिफ ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां KP में भारतीय हिमायती दहशतगर्दनि ख़िलाफ़ कामयाब ऑपरेशन ते सिक्योरिटी फोर्सेस खे भेटा पेश। फोर्सेस जे पेशेवर सलाहियत विझी वाखाण अॻवाणनि चयो सिक्योरिटी फोर्सेस वक़्त सिर कार्रवाई करे ख़ारिजियुनि खे मारियो। दहशतगर्द ऐं नापाक इरादनि खे मिटी में मिलाए सिक्योरिटी फोर्सेस खे ख़िराज तहसीन पेश कयूं था। फोर्सेस ख़ैबर पख्तूनख्वा में अमन क़ाइम करण जे लाइ पुरअज़म आहिनि। नवाज़ शरीफ जो सभ खां वॾो कारनामो मुल्क खे एटमी क़ुवत बणाइणु हो। पाकिस्तान जेकॾहिं एटमी ताक़त न हुजे हा त हिन साल जंग में हालतूं मुख़्तलिफ़ हुजनि हा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त सॼे पाकिस्तान में नून लीग जो नारो बुलंद थींदो। नवाज़ शरीफ जी क़यादत में पंजाब में पहिरियों भेरो तामीराती सियासत जी शुरूआत थी। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी सां वक़्ती अमरीकी सफ़ीर नेथली बेकर जी मुलाक़ात। गैर क़ानूनी इमिग्रेशन, दहशतगर्दी जी रोकथाम ऐं सिक्योरिटी शोबनि में सहकार ते इतफ़ाक़। अमरीकी सफ़ीर तरफ़ां हर मुमकिन सहकार फ़राहम करण जी ख़ातिरी। मोहसिन नक़वी चयो आहे त गैर क़ानूनी इमिग्रेशन बाबति पाकिस्तान जी पॉलिसी वाज़िह आहे। हुकूमत इन हवाले सां संजीदा क़दम खणी रही आहे। पीपल्स पार्टी हमेशा कोशिश कई आहे त मीडिया तरक्की करे। हिकु सुठी जमहूरियत सिर्फ़ मीडिया जी आज़ादी सां कामयाब थींदी आहे। पीपल्स पार्टी हमेशा ॾुखे वक़्त में मीडिया सां गॾु बीठी आहे। पीपल्स पार्टी कॾहिं बि इंतकाम जी सियासत नाहे कई, न ई कॾहिं बि इंतकाम जी सियासत में शामिल थी। सदर आसिफ ज़रदारी हमेशा रवादारी जो मुज़ाहिरो कयो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जूं मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त PTI क़यादत भारतीय मीडिया सेंटर रिव्यू में मुल्क खे तकरारी बणाए पई। कूड़ ॻाल्हाए मुल्क ख़िलाफ़ हिकु दास्तान बखेड़ियो वियो। PTI जो बानी जनरल बाजवा खे मुद्दे में वाद ॾियण जी ॻाल्हि कंदो हो। ठट्टे में सिक्योरिटी गार्ड जे क़त्ल केस में 4 जवाबदारनि जी ज़मानत जी दरख़्वास्त रद्द थियण बैदि पुलिसी जवाबदारनि जे वारसनि में झेड़ो। सदा कोर्ट ॿाहिरां गुज़िरियल ॾींहुं थियल झेड़े जे फुटेजिस वायरल। जवाबदारनि जे वकील जो इल्ज़ाम आहे त पुलिस बिना केस जे जवाबदारनि जे भाइरनि ऐं पीउ खे गिरफ़्तार करण जी कोशिश कई। वकीलनि खे